बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन, जंहिंजो बि अल्लाह ते पको यकीन ऐं भरवसो हुजे त मूंखे रिज़िक उहो ई अता कंदो ऐं मूंखे उथारींदो बुखारो ज़रूरु, पर सुम्हारींदो बुखारो कॾहिं न। अहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। हिकिड़ो मज़दूर हुयो जेको ॾिहाड़ीअ ते कमु कंदो हुयो। उन वटि ॿिया के बि वसाइल कोन हुया। 5 वक़्त नेक निमाज़ी हुयो। उनजा ॿार बच्चा सभु नेक निमाज़ी हुया। हिकिड़े दफ़े उहो मज़ूरीअ तां देरि सां मोटियो, इशा जी निमाज़ पढ़ियो आयो। इतफ़ाक़ उन ॾींहुं बि हिन खे मज़ूरी न लॻी। घर जो आयो त पुछा कईं त ॿार किथे आहिनि। घरवारी ॿुधायो त घर में कुझु बि कोन हुयो। मां उन्हनि खे मड़ी पुठीअ ते हथु घुमाए, वारनि में हथु घुमाए उन्हनि खे आराम सां निंड कराए छॾियमि। ॿारनि खे बुख लॻी रोअनि पिया। उन हमराह चयो त ॿारनि खे उथार निमाज़ पढ़नि। उन चयो मस मस मां हिननि खे सुम्हारियो। ॿार बुख जे करे रोअनि पिया, तड़पनि पिया, इन जे करे मां उन्हनि खे मस मस सुम्हारियो। उन चयो त मुंहिंजो कमु आहे हिननि खे अलाह जो रस्तो ॾेखारणु। घरवारी चयो त उथारींदासीं, वरी ॿार रोअंदा आहिनि। बहरहाल मुड़ुसु ज़िद कयो, ॿारनि खे उथारियूं। अलाह पाण ई हिननि जो रिज़िक हिननि खे ॾींदो। ॿारनि खे हिननि उथारियो। ॿारनि निमाज़ पढ़ी अञा दंग कयूं त हिननि जे घर जो दरवाज़ो खड़कियो। राति में अलाए केरु आयो आहे। हीउ इन ॻाल्हि जे लाइ बि परेशान थियो त मतां को महिमान अची वञे। ॾाढो परेशान थियो। दरवाज़ो वञी खोलियईं त उन महले जो जेको सुठो मालदार माण्हू हुयो, उनखे डीश में इलाही ताम साण हुया। उन हिनखे अची हथ में ॾिनो। हिन चयो अधु जो टाइम आहे, तव्हां ताम खणी आयो, ख़ैर त आहे, छा मसइलो आहे? हिन चयो त मूं ॾे हिकिड़ो अहिड़ो माण्हू आयो आहे, उन मूंखे फ़ोन कई त मां तव्हां वटि अचां थो। उहो मुंहिंजे उताक ते वेठो। मां उन खां मानी जी पुछा कई, उन फरमाइश कई, मां मानी तयारु कराई। जेसीं ताईं मानी तयारु थी त मुंहिंजी उन सां कचहरी हली। कंहिं थोरी ॻाल्हि जे करे असां चिड़ी वियासीं। हू नाराज़ थी मूंखां निकितो त मानी तुंहिंजी न आहे खाइणी। ऐं मां बि उनखे मञाइण जे कढ मानी उन जे कढ खयूं आयुसि। मां दिलि में इहो ई पको पिया कयो त जंहिं बि घर ॾे लड़ंदो, मां मानी उनजे घर टपी वञी उनखे खाराईंदुसि। त अॼु अलाह जो कसम आहे, हिन महिमान खे मञाईंदुसि बि सही ऐं मानी बि खाराईंदुमि। हीअ कहिड़े क़िस्म जी माना कावड़ आहे जो तयारु मानी छॾियूं हलियो थो वञे। मां यको इहा घिटी वतियूं आयो आहियां, उनजे कढ आयो आहियां। मूंखे मौला ॾिसे थो त तुंहिंजे दरवाज़े ते अची उहो ग़ाइबु थी वियो। हे अलाह पाक जो हिकिड़ो अहिड़ो करशमो मां अखियुनि सां ॾिठो त माण्हू मुंहिंजे अॻियां ई हले पियो, मुंहिंजे अखियुनि अॻियां ग़ाइबु थी वियो तुंहिंजे दरवाज़े ते। शायदि हिन मानी जी तोखे ज़रूरत आहे। उहो मानी खणी घर आयो। हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा न बीहनि। हुनजी घरवारी रोई पई। ॿार त मानी ॾिसी सफ़ा चरिया थी विया। ख़ुशबूदार मानी, ज़ाइक़ेदार मानी हिननि ॾिठी, तरह तरह जा ताम। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां असांखे इहो हिकिड़ो सबक़ु थो मिले त असांजो पुख़्तो यकीन जंहिं ॾींहुं अलाह जे मथां बीहंदो न, असां त आम चवंदा आहियूं त अलाह असांखे हीअं करे ॾिए थो, पर असां जंहिं ॻाल्हि ते पका थी बीहूं, जंहिं ॾींहुं पुख़्ता थी पवंदासीं, अलाह जो ख़लक़ियल हर नेमत असांखे हासिलु थींदो। अलाह पाक थो फरमाए, मां तव्हां खां रिज़िक नथो घुरां, रिज़िक त मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। मां तव्हांखे ख़लक़ियो आहे त मां तव्हांखे रिज़िक ज़रूरु ॾींदुसि। जेको घरु आहे उहो सिख्या जो हिकिड़ो वॾो सेंटर आहे। अगरि घर जो वॾो सिगरेट पीअंदो त साम्हूं न त चोरीअ ज़रूरु उनजा ॿार सिगरेट पीअंदा। घर जो वॾो पंहिंजी घरवारी सां बदतमीज़ी सां ॻाल्हाईंदो, गार ॾींदो, गंद ॾींदो त ॿार ॾिसंदा, उहे सिखंदा। उहे जॾहिं शादियूं कंदा त उहे बि पंहिंजी घरवारी सां ईअं गार गंद सां ॻाल्हाईंदा। वॾा जेके बि घर में ॻाल्हाईंदा आहिनि, जेको बि रवैयो रखंदा आहिनि, त ॿार उन्हनि खे ॾिसी सिखंदा आहिनि। नंढा ॿार बि हाणे वॾनि खे ॾिसी मोबाइल सॼो ॾींहुं हलाइनि था, त उन्हनि खे असां इबादत ॾे राग़िब नथा कयूं। असां उन्हनि खे क़ुर पाक जी तिलावत लाइ नथा चऊं। सुबुह जो उथूं था त सभिनी खे मोबाइलूं सां आणनि। असां वॾा निमाज़ पढ़ंदासीं त नंढनि खे चवंदासीं मुसलो विछायो त निमाज़ पढ़ूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहे सभु निमाज़ पढ़ंदा। असां ऐं इन्हनि में सुठी इबादत थींदी, परहेज़गार थींदा, सुठी सोच रखण वारा माण्हू थींदा, वॾा थींदा, त सभिनी जो अदब हूंदो, एतिराम हूंदो, दीन जी ख़बर हूंदी। असां वॾा कुझु कंदासीं त नंढा बि उहे सिखंदा। भरवसो नंढनि खे असां सेखारींदासीं त अलाह आहे, अलाह रिज़िक बि ॾिए थो, अलाह रोज़ी बि ॾींदो, असांजो पालणहार उहो आहे। ऐं पुख़्ते यकीन सां अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।
मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।